नाज़रीन अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ तां ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वली मोहम्मद जाड़ो तव्हां सां गॾु आहियां। शामिल करियूं था जमपीर खां बशीर सागर ख़ासि किले जी रिपोर्ट। कोस्तान राजूणी इतिहाद जे अॻुवाण डॉक्टर लखमीर पालारी ऐं मोहम्मद बख्श बिरोही नूरी आबाद प्रेस क्लब में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कब्ज़ा माफ़िया ऐं हुकूमती इदारनि अखियूं पूरे छॾियूं आहिनि। कोस्तान वासियुनि सां वॾियूं बेवाजिबियूं कयूं पियूं वञनि। कोस्तान वासी नंढड़ा का न आहिनि, हर सूरत में संदन मालिकी कई वेंदी। कब्ज़ा माफ़िया लाइ धरती तंग करे छॾींदासीं। 10 अक्टूबर ते हज़ारे कोस्तान वासी तारीख़ एहतजाज करे खेनि भरपूर जवाब ॾींदा ऐं हर फोरम ते आवाज़ बुलंद कयो वेंदो। कोस्तान जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ जदोजहद जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।